इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जो इस्लामाबाद जी ट्रिब्यूनल जी तब्दीली वारो ऑर्डर मुअतल करे छॾियो। चीफ जस्टिस आमिर फारूक इलेक्शन ट्रिब्यूनल जी तब्दीली ख़िलाफ़ दरख्वास्त ते ॿुधणी हलाई। नवाज़ की जो उम्मीदवार अंजुम अकील, एडिशनल अटॉर्नी जनरल ऐं धुरियुनि जा वकील पेश थिया। अदालत अंजुम अकील खां सवाल कयो त तव्हां जेको हल्फिया बयान इलेक्शन कमीशन में जमा करायो आहे उन में जेको कुझु लिखियलु आहे छा उहो सच आहे। अंजुम अकील अदालत जे पुछण ते दरख्वास्त में इस्तेमालु कयल लफ़्ज़नि जी वज़ाहत न करे सघियो। चीफ जस्टिस चयो त तव्हांखे सम्झाइणो आहे त नेपोटिज़म छा हूंदो आहे, मूंखे उन जो मतिलबु सम्झायो। उन ते अंजुम अकील चयो त हीउ लीगल लफ़्ज़ आहे, मां अदालत खां गैर मशरूत माफ़ी थो वठां। चीफ जस्टिस आमिर फारूक चयो त नेपोटिज़म लीगल लफ़्ज़ बिल्कुल बि न आहे। छा तव्हां पढ़ण खां सवाइ हल्फिया बयान ते सही कई? अंजुम अकील जवाब में चयो त जी बिल्कुलु, मूं पढ़ण खां सवाइ हल्फिया बयान ते सही कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।